ऐं सिंध में नालो तुंहिंजो थी वयड़ो निर्वार स्वामी टेऊंराम अवतार स्वामी राम अवतार हिंद ऐं सिंध में में नालो तुंहिंजो थी वयो निर्वार स्वामी टेऊंराम अवतार सतगुर टेऊंराम अवतार जुहिद मंझा तो जोग कमायो जुहिद मंझा तो जोग कमायो जानी झूठ संसार स्वामी टेऊंराम अवतार सतगुर टेऊंराम अवतार जुहिद मंझा तो जोग कमायो ज्ञानी झूठ संसार स्वामी टेऊंराम अवतार सतगुर टेऊंराम अवतार मोहन वारी मुरली वजाए नर नारियों सब मस्त बनाए मोहन वारी मुरली बजाए नर नारियों सब मस्त बनाए मोहन वारी मुरली वजाए नर नारियों सब मस्त बनाए मोहन वारी मुरली बजाए नर नारियों सब मस्त बनाए चौतरफ खां बुध जे पेई चौतरफ खां बुध जे पेई तुहिंजी जय जयकार सतगुर टेऊंराम अवतार स्वामी टेऊंराम अवतार चौतरफ खां बुध जे पेई तुहिंजी जय जयकार स्वामी टेऊंराम अवतार सतगुर टेऊंराम अवतार हिंद ऐं सिंध में नालो तुहिंजो हिंद ऐं सिंध में नालो तुंहिंजो थी वयड़ो निर्वार सतगुर टेऊंराम अवतार स्वामी टेऊंराम अवतार जेके तुहिंजे शरणी आया तिन जा तो दुख दर्द मिटाया जेके तुंहिंजे शरणी आया तिन जा तो दुख दर्द मिटाया जेके तुहिंजी शरणी आया तिन जा तो दुख दर्द मिटाया जेके तुंहिंजे शरणी आया तिन जा तो दुख दर्द मिटाया प्रेम न जातो पल में सतगुर बेड़ा कयड़ा पार सतगुर टेऊंराम अवतार प्रेम न जातो पल में सतगुर बेड़ा कयड़ा पार स्वामी टेऊंराम अवतार सतगुर टेऊंराम अवतार हिंद ऐं सिंध में नालो तुहिंजो हिंद सिंध में नालो
सिंध में ही नालो तुंहिंजो हिंद ऐं सिंध में नालो तुंहिंजो थी वयड़ो निर्वार सतगुर टेऊंराम अवतार स्वामी सतगुर टेऊंराम अवतार मंडल तुंहिंजो मौज मचाए मचाए चेट महीने में मेलो लगाए मंडल तुंहिंजो मौज मचाए चेत महीने में मेलो लाए प्रेम संदो परचार थिए थो प्रेम संदो परचार थिए थो खलक अचेत हजार सतगुर टेऊंराम अवतार स्वामी टेऊंराम अवतार प्रेम संदो परचार थिए थो खलक अचेत हजार स्वामी टेऊंराम अवतार सतगुर टेऊंराम अवतार स्वामी सर्वानंद कई कमाए सागी अमेरापुर तबणाई स्वामी सर्वानंद कई कमाई सागी अमरापुर बनाई गंगा राम तह जोत दिनी तो जंहिंजो आचिमकार सतगुर टेऊंराम अवतार हाँ गंगा राम तै जोत दिनी तो तहजो आचमकार स्वामी टेऊंराम अवतार सतगुर टेऊंराम अवतार शहर खंडुअ में पैदा थियड़ो संतन जो सरदार सतगुर टेऊंराम अवतार स्वामी टेऊंराम अवतार शहर खंडुअ में पैदा थियड़ो संतन जो सरदार सतगुर टेऊंराम अवतार स्वामी टेऊंराम अवतार प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम साईं टेऊंराम साहिब जिन बचपन खां वठी करे न परमात्मा जी भक्तीअ में लॻा मां ईअं ॿुधायो भई कॾहिं खां लॻाई न ख़बर कान्हे चई न सघिजे ईअं त बचपन खां लॻाए चवंदा आहिनि जेॾी महिल जनमु थियो ओॾी महिल जो बयानु लिखियलु आहे जनम समय में चीनी चीनी नफ़्से बाणी बोल उठी जनम खां वठी जेॾी महिल ॾिसो त परमात्मा जो नाम जपींदा हुआ उहा उहा जे बदिले आई पर ईअं सम्झो त जीअं चारि जोगी अॻियां उहे घणो जपींदा हुआ अञा केतिरो हूंदो ख़बर कान्हे प्रेम सां चओ श्री राम साईं टेऊंराम महाराजनि पंहिंजे जीवन में इहो जोग पचायो इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई हर हिकु माण्हूअ खे इहो जोग पचाइणो ई आहे ईअं न आहे त भई न पचाए हले न भॻवान जो नाम जपण जे लाइ मनुष्य जनम मिलियो आहे माण्हू नाम न जपे त पोइ वरी इहा ॻाल्हि सुठी न आहे उहो संतनि महात्माउनि इहा ॻाल्हि सम्झाई आहे जेतिरा बि संत थिया आहिनि महात्माऊं थिया आहिनि
उन्हनि इहा ॻाल्हि ॿुधाई संसार में रहो था बराबरि आहे, संसार में भोग भोगण लाइ असांखे जनम लॻभॻि न मिलियो आहे। न कोई भई संसार में चए साईं असां मस्ती कंदासीं, ॿार हूंदासीं, पोइ ॿारनि में को मज़ाक थींदी आहे त 3 ॾींहंनि में हर कंहिं क़िस्म जा माण्हू आहिनि, हर को भई सिधी ॻाल्हि ॿुधाए ईअं न हूंदो आहे, कोई उबतो सुबतो ॿुधाईंदो आहे, पोइ चवंदो भई तूं संसार में वें ही भोग भोगी। ईअं खणी थोरे में हिकिड़ी ॻाल्हि दिल्लीअ में वियासीं असां, जॾहिं दिल्लीअ में वियासीं त थोरो आवाज़ु घटि करीस पड़े है न, सुठो हुजे छो ईअं, वाह वाह, प्रेम सां चओ श्री राम। दिल्लीअ में वियासीं त मेट्रो ट्रेन नई नई निकिती हुई, हाणे त पुराणी थी वई आहे, पर पुराणी बि कोन्हे, अञा बि नई आहे, जेके वेंदा आहिनि से ॾिसंदा आहिनि। त हिकिड़ो काको हो चए पियो भई असांजो घुमी अचूं, असां ट्रेन चई मूंखे बि वठी हलो, सुभाणे आऊं मरी वञा त छा चए पियो, बैक टू पवेलियन। हिनखे ख़बर आहे छाकाणि चयईं पाण, चई मां ट्रेन में न चढ़ा मरी वञा, भॻवानु पुछे तूं दिल्लीअ में वें मेट्रो ट्रेन में चढ़े, चई न मां चढ़ियुमि कोन, वञ वापसि जनम वञी वठि, वरी चढ़ी पोइ अचां। मज़ाक जी ॻाल्हि आहे, पर ईअं सम्झो भई तव्हां मनुष्य जनम भॻवानु तव्हांखां ईअं पुछी सघे थो भई भॻवान जो भॼन कई की न कई। इन जो जवाब बि वरी माण्हू, मूंखे घणा जवाब मां पाण न ॾींदो आहियां, मूंखे ॻोल्हणा न पवंदा आहिनि, कोई न कोई चई वेंदो आहे, तव्हांखे चई ॿुधाईंदो आहियां। हिकिड़ो वरी प्रेमी हो, चई असां त पापी आहियूं, कोई शुभ कर्म कयो ई कोन्हे, नाम जपियो ई कोन्हे, सॼो ॾींहुं विषयनि भोगनि में जनम ई असांजो सम्झो अजायो विया। हिन मरी वेंदासीं त भॻवानु ईअं ई चवंदो बाबा हिनखे हेॾा वठी न अचिस, परियां ई फिटी करे छॾिस, कहिड़ी कुंड में फिटी कंदो ख़बर न आहे। पर तव्हां त संत आहियो न, तव्हां त नाम जपियो आहे, तव्हां खां भॻवानु पुछंदो पोइ कहिड़ो जवाबु ॾींदा? ईअं थींदो आहे। माण्हू पंहिंजे जीवन में इहा ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि भॻवानु पुछे या न पुछे, तव्हांखे भॻवान जी भक्ति करण जे वास्ते जनम मिलियो आहे, माना जनम उन लाइ मिलियो आहे, ॿी कंहिं ॻाल्हि लाइ न, भोग भोगण लाइ न, संसार ॾिसण लाइ न। माण्हू दुकानु खोलींदो आहे, छा लाइ खोलींदो आहे? इन में मूंखे कुझु मिड़ई लाभ थिए, न दुकान में मां सुठियूं सुठियूं शयूं रखां ऐं भई सुठियूं शयूं विकिणी माण्हुनि खे ॾेखारियां, शान लाइ दुकानु खोलींदो आहे। हिकिड़ो वरी चए पियो साईं दुकानु मूंखे पैसे जी घुर्ज कोन्हे, पर दुकानु मां टाइम पास लाइ खोलियां, मां किथे वियां, हिकिड़ी जॻह त हुजे, उन जॻह ते वेठो हुजां, इन करे मां दुकानु खोलियां, न त मूंखे दुकानु खोलण जी ज़रूरत कोन्हे। पर सभु ॻाल्हियूं ठाहिण ॾियणु, हुनखे दुकान में कमाई न थिए पोइ बीहे, ईअं केरु कंदो? हिकिड़ो काको ॿुढो, उनखे पैसा घणा हुआ, पोइ मां चयोमांसि त हिते वेठो ई अजायो घर जे ॿाहिरि इहो पियो अथई, दुकानु खोले वेही रहो, ट्राफी रखी छॾ, जेको ॿार अचे हुनखे ॾेई छॾियां फ्रीअ में। चई साईं पोइ लुटी वेंदा आहे मूंखे, लुटींदा तोखे, घणो लुटींदा तोखे, तोखे हेतिरा पैसा अथई ईअं छॾे वेंदे, ईअं तो लुटिजो, लुटियल त ई न कई। पर भाई माण्हू दुकान ते वेहंदो आहे इन लाइ त इन मां कुझु न कुझु मूंखे मिड़ई लाभ थिए। तीअं मनुष्य जनम बि असांखे इन लाइ मिलियो, असांखे कुझु न कुझु इन में लाभ खपे, उहो परमात्मा जो नाम जपे थो त कीअं बि करे जोग बचाए, ईअं जपे, घर में जपे, झंगल में जपे, जिते खपेसि उते जपे, पर जपे सही। ऐं कीअं जपे? चए जहिड़ो सुभाउ हुजेसि पाण खे उन सुभाउ सां बि परवाह न आहे, पर नाम जपे थो त पोइ सुभाउ असांखे सभु क़बूल आहे। भाव हुजेसि त हुजेसि, न हुजेसि त न हुजेसि, भावना, श्रद्धा, विश्वास, प्रेम, प्रेम सां जपे त प्रेम सां जपे, भाव माना प्रेम, प्रेम सां जपे त प्रेम सां जपे, न त कावड़ में जपे तॾहिं बि असांखे हलंदो। भाव कुभाव, खोटी भावना रखे, ऊंधी भावना रखे, भॻवान सां दुश्मनी रखे। मां किथे राम खे मारींदुमि भाई, पर राम त चए थो न, कहाँ है राम, रावण छा चवंदो? ऐं मुनि बाल्मीक हो, मुनि माना मननशील चइबो आहे, ऋषि कंहिंखे चइबो आहे जंहिंखे मंत्र जो दर्शन थिए, ऋषयो मंत्र दृष्टार। ऐं मुनि जेको आहे मुनि एकांत वासी न, मुनिनि जा लक्षण आहिनि,
या मननशील हुजे उहो मुनी थींदो आहे। उहो मुनी थियणु या सम्झो ऋषि थियणु उन में परमात्मा जो नाम न अचे त उनजी ऋषिअ जी काई कविता कंहिं कम जी कान्हे, उनजो ज्ञान कंहिं कम जो कोन्हे। जे भॻवान जो नाम जपे थो त पोइ सुठी ॻाल्हि, उहा सभु ॻाल्हि हले। त भावना कहिड़ी बि हुजेसि या न हुजेसि, इन सां मतिलबु राम चओ। घणेई सोचींदा आहिनि साईं असां नाम जपियूं था न मन लॻे ई कोन थो, त तूं बेईमानी न कर, तुंहिंजे मन सां पुॼी पइबो। तूं बेईमानी न कर, तूं नाम जपण वे, तुंहिंजो मन नथो वे त मन खां तूं वास्तो रखो ई न, छॾे ॾे, मन न घुमे तोखे उनजो ॾंड न मिलंदई। मन खे जेॾां खपेसि तेॾां तूं राम राम चओ, फल कहिड़ो मिलंदो तव्हां ॿुधायो, फ़ैसिलो बि तव्हांजे मथां। त साईं टेऊंराम महाराजनि जुहिद मंझां तो जोग कमायो, मन में भाव न ॼाणी जूठ संसार। संसार में माण्हू रही बि त वक़्तु विञाई थो। कंहिं चयोसि सत्संग वञो त कलाक अजायो नथो वञे, मुंहिंजो क्रिकेट ॾिसी 8 कलाक अजाया नथा वञनि, उन मां कुझु मिलंदो आहे? क्रिकेट तव्हां टीवीअ ते वेही ॾिसो, तव्हांखे छा मिलंदो? चई साईं पोइ ख़बर पवंदी आहे न हिन शर्त हई हिन शर्त न हई। मुंहिंजो इहा कहिड़ी ख़बर पवंदी आहे? तूं सुञाणी छा जंहिं शर्त हई? हीअ त सभु अफ़वाहूं हलंदियूं आहिनि, भई हीअ शर्त लॻंदी आहे, हीअं फिक्सिंग हूंदी आहे, हीअं हूंदी आहे। पोइ ॻाल्हि ईअं हूंदी त न आहे। जे फिक्सिंग हूंदी आहे त पोइ आख़िरी ते बि इहे पासो पलटे छो छॾींदा आहिनि? सभु कुझु हूंदो आहे पर सभु ॻाल्हियूं वञण ॿुधी ॿुधी करे उन मां को फ़ाइदो भला, भई सम्झो फिक्सिंग आहे की न आहे। तव्हां टाइम ॾिठो हुन मां तव्हांखे छा मिलियो? कंहिं शर्त लॻाई कंहिं न लॻाई। हा तव्हां पाण में शर्तूं लॻाईंदा त उहे जुआ में जेको मिले वया हा ॾियो या वठो उहा थी सघे, बाक़ी ॿियो कुझु उन मां फ़ाइदो कुझु न आहे। ऐं सो बि वरी साईं शर्तूं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ते लॻंदियूं, ॿिया कोन था क्रिकेट कनि, क्रिकेट ॾिसो सभु उन में मन में असांखे खिटपिट आहे उनखे था ॾिसूं, क्रिकेट बि कोन था ॾिसूं। क्रिकेट में खिटपिट वारी क्रिकेट वधीक था ॾिसूं, ईअं छो? ओॾीमहिल छा थो थिए? पर इहे सभु ॻाल्हियूं आहिनि दुनिया में फासण जूं, दुनिया में अटकण जूं। इन लाइ असांखे मनुष्य जनम न ई मिलियो आहे। केर बि साबित करे, केर बि सोचे, केर बि वीचार करे, इहो ॻाल्हि जवाबु न ॾींदो। असांखे परमात्मा जो भॼन करणु। साईं जन चयो संसार कूड़ी आहे, जोहे त मंझां तो जोग कमायो, ॼाणी जूठ संसार। संसार सम्झे भई कूड़ो आहे, इन सां दिलि लॻाइणी न आहे। मालिक सां मन मेल तूं, परमात्मा सां मन मिलायो। कयनि छा साईं जन? उहा परमात्मा जी सम्झो मुरली चओ, ज्ञान जी मुरली चओ, भक्तीअ जी मुरली चओ, नाम जी मुरली चओ, प्रेम वारी बंसरी जेका आहे साईं जन वेही वॼाई, प्रेम जो प्रचार वेही कयो, धर्म जो प्रचार कयो। ऐं उहे जंहिं महिल भॼन ॻाईंदा हुआ, प्रेम वारो भॼन ॻाईंदा हुआ, इश्क वारो भॼन ॻाईंदा हुआ, त सभु माण्हू मस्तु थी वेंदा। साईं जे भॼन में हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि हूंदी, इश्क जी ॻाल्हि हूंदी, माना परमात्मा जे प्रेम खां सवाइ ॿी ॻाल्हि हुनजी न हूंदी हुई। भॻवान खे यादि कंदा हुआ, उन परमात्मा जो नाम जपींदा हुआ, परमात्मा जो नाम जपाईंदा हुआ, ऐं उन परमात्मा ॾे ध्यानु हूंदो, ॿिए पासे ध्यानु न हूंदो। परमात्मा जे विरह में भई हिन संसार खां पासीरो थी परमात्मा ॾे ध्यानु कयूं, इहो उन्हनि खे विरह हमेशह हूंदो हो। पोइ उन्हनि खोड़ ॻाल्हियूं ठाहियूं हुयूं, भई ब्रह जे ॿिया बाहि में के प्यारा पचंदा, जिते विरह आहे, जिते वैराग आहे। इहो वैराग मिलणु दुनिया में मुश्किल आहे। श्री न वेद जे अंदरि ईअं सुवालु पुछियो भई भॻवान जंहिं ते राज़ी थिए हुनखे छा मिलंदो आहे? त हिकिड़ो जवाबु सुनो, ईश्वरो तुष्यति यस्य, जंहिंजे मथां भॻवानु ईश्वर तुष्यति माना राज़ी थिए, उनखे छा मिलंदो आहे? स वैराग्य फलम लभेत। उनखे संसार जा भोग मिड़ई न वणंदा आहिनि, परमात्मा जी ॻाल्हि वणंदी आहे। सम्झो भई मूंखे कोई कंहिंसां प्रेम आहे, मां कंहिं ते राज़ी थियां, चयोसि मूं वटि वेठो हुजे, उन सां प्रेम हूंदो त उनखे पाण वटि रखिबो, ऐं जंहिंसां प्रेम न आहे त पोइ उनखे पासे रहियो, हीअ कमु आहे, हीअ कमु आहे, हेॾा वञी पियो। साईं टेऊंराम जिन महाराजनि खे ईअं बचपन खां वठी वैराग वृत्ति हूंदी, हुआ त नंढड़ा, ईअं खणी सम्झो भई घणे साल जा हुआ, नंढड़ा माउ जी गोदीअ में वेहंदा, माता भॼन ॻाईंदी हुई, ॿार खे निंड ईंदी आहे पर निंड छॾे ॾींदा, निंड न कंदा, उथी करे माउ जी गोदीअ में, पर ॿिया बि वेहंदा आहिनि। वरी माता भॼन ॻाईंदी हुई, उहो भॼन साईं जिन पाण वेही ॿुधंदा हुआ, वरी डिमांड कंदा हुआ, माना घुर कंदा त हीअ न हीअ भॼन ॿुधाए, माउ खे चवंदा भई हीअ भॼन ॻाए, वैराग वारो। मां सोचियो त साईं जन अहिड़ो भॼन जो ॻाइनि था या ॿुधनि था, अर्थ सम्झनि था,
बोल ॿुधी पियो ॿारनि वांगुरु भरे अखियुनि में पाणी। अंदर में उन अर्थ खे कीअं सम्झंदा? न अॼु बि मां तव्हांखे अर्थ ॿुधायां, भॼन पढ़ां थो, तव्हांखे असांखे अर्थ सम्झ में न ईंदो। तव्हांखे उन जो अर्थ सम्झ में न ईंदो। ऐं उन्हनि खे उहो अर्थ कीअं सम्झ में ईंदो? अखर सां माना अखर कोई न अचे, माना मां ॿुधायांव थो। साईं जिन ॾाढा आसनदास जो भॼन हो त भई तूं हिन संसार में आयो ऐं पाण खे तूं कुझु सम्झी थो। हिते थो पीर सॾाई, हिते तूं पाण खे पीर थो सॾाई, मालिक थो सॾाई, मां भाई हिन संसार जो मालिक आहियां, संसार में मुंहिंजो हीअ आहे, मुंहिंजो हीअं आहे। ऐं उते तोखे पीर छा, तोखे केरु नौकर कर सम्झंदा? तो रस्तो कहिड़ो वरितो आहे? बका वारी वथ तो विञाई, बेबका ॾे थो काहीं काहीं। भाई तूं हली कहिड़े थो? जेको असांजो रस्तो आहे जंहिंमें कोई टिकाव कान्हे, जंहिंजो कोई आधार कोन्हे, जंहिंमां कुझु असांखे हथु अचिणो कोन्हे, उन बेबका ॾे माना नश्वर संसार ॾे काहीं थो। ऐं बका वारी माना जेका विश्वास अविनाशी आहे, अविनाशी परमात्मा ऐं विनाशी संसार आहे। विनाशी ऐं अविनाशी अखर हिकिड़ो ई आहे। विनाशी माना जंहिंजो कहिड़ी बि तरह सां नाश थी सघे, विनाशील हुजे, नाशील हुजे, नासवंत हुजे, ईअं खणी सम्झो त हीउ संसार सॼो नासवंत आहे। ऐं अविनाशी हिकिड़ो परमात्मा आहे। असां कंहिंजे पासे हलंदा आहियूं? संसार जे पासे हलंदा आहियूं या भॻवान जे पासे हलंदा आहियूं? जे संसार जे पासे था हलियूं त संसार खे कंहिं मिलंदो ई कुझु न, त विनाशील आहे। सम्झो तव्हांखे लख मिलनि, करोड़ मिलनि, अरब मिलनि, खरब मिलनि, पोइ तव्हां ई न हूंदा, पोइ कंहिं वटि हूंदा? क्यों जग से प्रीत लगाते सब तुझे छोड़ जावेंगे, नाता ई तोड़ जावेंगे, सभु तोखे छॾे वेंदा। न त तूं हिननि खे छॾे वेंदे। ईअं कोन्हे त भई सभु तोखे छॾे, तूं ई छॾे हली वेंदे, लख हिते ई पिया हूंदा, करोड़ हिते ई पिया हूंदा, पोइ तोखे छा मिलियो? हा, इन मां एतिरी ॻाल्हि आहे। बाल्मीक खे जॾहिं इहा ॻाल्हि संतनि चई, हक़ीक़त ज्ञान बि अहिड़ो ई हूंदो हो। बाल्मीक खे संतनि चयो तूं हीउ पाप छो थो करी? कंहिंजे लाइ थो करी? चई साईं मुंहिंजो घरु आहे, परिवार आहे, उन्हनि जे लाइ थो कयां न, उनखे खाराईंदो आहियां, प्यारींदो, मां अकेलो थोरी खाईंदो आहियां। चई तूं पाप करे उनखे खाराईंदो, तोखे हू साथ ॾींदा? हे छो कोन ॾींदा? खाईंदा त साथ न ॾींदा? मुंहिंजो ही पाप जो पैसो खाईंदा त पोइ साथ न ॾींदा? ज़रूरु ॾींदा। चई पुछो सही या ईअं पंहिंजे मन में ई तूं सम्झी थो भई साथ ॾींदा? संसार अॼु ताईं कंहिंखे साथ ॾिनो कोन्हे, उहो त तव्हां को ज़मानो, उन खां पोइ बि हेसि ताईं कंहिंखे साथ ॾिनो कोन्हे। या भई तव्हां ई साथ ॾिनो हुजे पंहिंजे ॿारनि खे, वॾनि खे, नंढनि खे, मरण महिल कंहिंखे साथ केरु ॾींदो आहे? केरु न ॾींदो आहे। संतनि पुछियुसि तूं पुछी अचु। चई तव्हां होशियारु आहियो, भॼी वेंदा? चई भॼी त असां वेंदासीं, काई चिंता जी ॻाल्हि कान्हे, पर माल तोखे ॾिनोसीं, हाणे तूं चई थो न भले वञो। चई न, बाल्मीक छा चयो? माल हिते रखो, हली माल ई तोखे पहुतो, हाणे त असांखे भॼी वञूं या न वञूं हिन सां मतिलबु कहिड़ो? बाल्मीक खे संत सम्झाइनि पिया, तुंहिंजे भई भॼी वेंदा त भॼी त वञूं, हींअर ई भॼी वञूं था। तो त चई न भई हीअ माल, हीअ शइ मुंहिंजी आहे, इहा तोखे ॾिनीसीं, हाणे छा कयां? विहां की वञा? चई वञ भले। चई थो न इहा ॻाल्हि, त भॼण मां छा फ़ाइदो? होशियारी मतिलबु ई कान्हे। तूं कीअं थो चई भई असां होशियार में असां भॼी था वञूं, तोखां छॾाईंदासीं? तोखां छॾाइण जी ज़रूरत कोन्हे, तोखे सम्झाइण आया आहियूं, तोखे कोई छॾाइण न। यार इहा ॻाल्हि आहे त सही, माण्हू कहिड़ो वरी एतिरो त सम्झे ई थो न। बाल्मीक हुननि खे हिकिड़ो अखर चयो संतनि खे त माल हिते रखो ऐं तव्हां हलिया वञो, ॿी का ॻाल्हि ई कान हुई। तव्हां भॼनि या न भॼनि छा मतिलबु आहे? तव्हां वटि कोई, तव्हां भई सम्झो की चोर असांखे पकड़े ऐं चए भई मूंखे माल ॾियो, तव्हां भॼी वञो, त उहो भॼणो ई आहे न, वेहंदा हुया हुते। पर संतनि चयो तोखे असांखे सम्झाइणो आहे, माल त तूं हींअर खणी वञ न, घर ई खणी वञ, माल थोरी असांखे खपे, असां वटि आहे छा? पर तंहिं हूंदे बि तोखे सम्झाइण लाइ इहा ॻाल्हि चऊं था, ऐं न त भॼी वञूं, ठीकु आहे, नथा वञूं त वण सां असांखे ॿधी वञूं, उहो त बसि न। चई ठीकु आहे, मां मोटी अचां, तव्हां हूअं ई मथां न हुजो, ॿधी वञा थो। संतनि खे आप ॿंधा कर करत भला तिन संतनि पर बल जाए। हाणे संत कहिड़ा पंहिंजे पाण खे ॿधाए करे बि ॿिए जो भलो था कनि, सो बि डाकूअ जो, सो बि खून ख़्वार माण्हूअ जो। अलाए पोइ खून छॾे न छॾे, डाकूपणो छॾे न छॾे कमु, उहा सही रस्ते ते हले न हले। पर संतनि चयो न, हिन खे ठाहिणो ई आहे।
भावना हुई। चई वञी पुछी आयो। पहिरीं आयो माउ पीउ खां पुछई भाई तव्हांजो हाल कहिड़ो आहे, तव्हांखे ख़बर अथव मां कीअं कमाईंदो आहियां, ख़बर अथव? चई असां ॿुधो आहे तूं माण्हुनि खे मारे कोई महिनत कोन कंदो आहीं, माण्हुनि खे मारे उनजो माल खणी ईंदो उहो असांखे खाराईंदो आहीं, ॾिसंदा न आहियूं। चई बराबरि मां ईअं ई कंदो आहियां, पर सम्झो इहो चवनि था संत त हीउ पाप जो कमु आहे ऐं तव्हां पाप में मूंसां पोइ शामिलु थींदा सभु पाण भई मूंखे कुझु ॾंडु ॿंडु भरणो पए या मूंखे भई हिसाबु किताबु ॾियणो पए। चई त तूं नंढो हुए न त असां तोखे पालियोसीं, असां बेईमानी न कई, असां ग़लति रस्ते ते न आहे, महिनत कईसीं, दुकानु हलायोसीं, खेती कईसीं, उन मां तोखे पालियो आहे, तूं बि खेती करे पाल न, असांखे छा आहे। अॻे ज़माने में नौकिरी खे सुठो न सम्झंदा, वरी विच जो ज़मानो तॾहिं बि नौकिरी सुठी न सम्झंदा, हाणे वरी नौकिरी वणंदी आहे भई, ॿी ॻाल्हि वणंदी कान्हे, प्रेम सां चओ श्री राम। चई उहो शामिलु न थिए। चई असां तोखे खारायो तो असांखे खारायो, शामिलु तूं ईमानदार सां पोइ उन में शामिलु थींदासीं या केर बि कंहिंसां शामिलु थींदो न आहे, जेको आहे चवण लाइ तोखे खणी चऊं, पर थींदो छा कोई शामिलु? मन में थोरी चोट लॻसि। पंहिंजी घरवारी खे पुछे तूं ॿुधाए छा तुंहिंजो हाल कहिड़ो आहे? चई मूंखे त भई शामिलु त आऊं तोसां हींअर बि आहियां, पर सम्झो तूं वेंदे अलाए कहिड़े पासे, मरण खां पोइ कहिड़े पासे वेंदो ख़बर आहे या? हर कंहिंखे चवंदा आहिनि भई पंहिंजो हिसाबु ॾियणो पवंदो, बाक़ी हिते त तोसां शामिलु वेठी आहियां न, हींअर तूं मूंखां विढ़ी थो या ठहीं थो, जेको ॻाल्हि आहे तोसां गॾु वेठी आहियां, तोखे रोटी ठाहे खाराईंदी आहियां, ऐं कोई थोरी कोई बेईमानी कंदी आहियां, ठगी कंदी आहियां कंहिंसां कुझु कर। पाण मूंखे माण्हू कंहिंखे ॿुधाए तुंहिंजो घोटु हीअं आहे त मूंखे पाण शर्म ईंदो आहे, पोइ छा कयां? मां मूंखे ख़बर कोन्हे, मां पाण कूड़ ॻाल्हाईंदी आहियां तुंहिंजे लाइ। शामिलु तूं बि न थींदी, ठीकु आहे। ॿारनि खां पुछी चई असां नंढा आहियूं, वॾे हूंदे असां इहो तुंहिंजो कमु न कंदासीं, असांखे चोरी करणी न आहे, ठगी करणी न आहे, मारणो न आहे, असां त पंहिंजी धंधो करे खेती ॿाड़ी करे विराईंदा कमाईंदासीं, तोखे खाराईंदासीं, तुंहिंजे पाप में केरु शामिलु थींदो? सभु फिटी करे डुकंदो आहे, वियो त भले धीरे धीरे आयो डुकंदो, सभु कुझु विराए संतनि जे पेरनि ते किरी वियो, संत ॿधा विया आहियूं, खोलियईं वापसि। चई हाणे मूंखे पार कयो, मूंखे सभु न था चवनि, केरु बि साथ ॾींदो कोन्हे। चई पर केरु साथ ॾींदो कोन्हे, हाणे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे, इहो ई कमु कंदे या छॾींदे? चई हाणे मां हुननि खे बि छॾियो, कमु त छॾियो सो छॾियो, हुननि खे बि छॾियमि, घर वारनि खे, मुंहिंजो पुट सां माउ सां घर वारीअ सां वास्तो कोन्हे, छॾे आयुमि, न वेंदुमि उन्हनि ॾे, मूंखां साथी कोन्हे, मां हुन सां साथ छो ॾियां, मां हुनखे छो खाराईं जॾहिं मूंखे साथ नथा ॾियनि, मूंखे साथ न आहे ॾियणो। ठीकु आहे, कमु ई जॾहिं पोइ कंहिंजे लाइ कंदे? चई हाणे जीअं तव्हां चवंदा तीअं कंदुसि। चई असां त हिकिड़ो ई कमु चवंदासीं, भॻवान जो नाम वेही जप, हिते वेही रहो ऐं हिते राम राम वेही जप। हाणे हो त चोर न, हो त डाकू न, पर साईं जो चवणु अहिड़े माण्हू खे वचन लॻंदो ई कोन्हे, संतनि जो वचन ऐं चोर कोई हिसाबु आहे, ठहंदो ई न, लॻंदो ई न, पर केॾी केॾी महिल इहा ॻाल्हि थींदी आहे, लॻी वेंदो आहे, लॻी वियुसि। कीअं हुनखे वैराग थियो हिकिड़ी तर ॻाल्हि जे करे, ॿुधी तव्हां बि कथा आहे, ॿुधी मां बि आहियां, ॿुधाई बि 100 दफ़ा आहे, पर वैराग मूंखे बि न लॻे, तव्हांखे बि न लॻे, लॻंदो आहे इहे त भॻवान जी काई कृपा हूंदी आहे। जंहिं ते परमात्मा कृपा कंदो उनखे संसार जो माल मिलंदो कोन, उनखे ईअं न भई लख रुपए जी लॉटरी लॻी वञे, उनखे सुठी नौकिरी मिली वञे, उन सुठो मकान ठही वञे, उन सुठो दुकानु ठही वञे, इहे सभु न थींदा आहिनि। इहो तव्हांजे कर्मनि जी मज़ूरी आहे, जंहिं मज़ूरी कई आहे उनखे मज़ूरी मिलंदी की न? भई तव्हां हिकिड़ो भई ट्रक वारो आहे, दिल्लीअ खां सामान हेसि ताईं करे ईंदो, त उनखे थोरी 100 रुपया मिलंदा, उनखे त साईं वधीक ई मिलंदा न, ऐं जेको हितां खां एतिरो माल खणी आयो उनखे ओतिरा ई मिलंदा। जेतिरी केरु मज़ूरी करे थो, जेतिरा कोई शुभ कर्म करे थो, जेतिरो कोई सुठो करे थो, उनखे ओतिरी मज़ूरी मिले थी, ओतिरा उनखे पैसा मिलंदा, ओतिरो हू शाहूकार आहे, ओतिरा उनखे पैसनि, पर इहा मज़ूरी आहे। भॻवान जी भक्तीअ में इहा मज़ूरी न मिलंदी, उहो त भाग खुलंदो आहे, माण्हू ही दुनिया छॾे राजा ठही वेंदो आहे, ऐं कंहिंजे पुठियां असां पऊं था, कंहिंजे पुठियां पवण जी ज़रूरत न आहे। साईं टेऊंराम महाराज जोहिद मझां तो जोग कमायो, ॼाणी जूठ संसार, संसार खे छॾे भॻवान जे पासे हली। मोहन वारी मुरली वॼाए, नर नारियूं सभु मस्तु बणाए, चौर तरफ़ खां ॿुधिजे पई तुंहिंजी जय जयकार। साईं टेऊंराम महाराज अहिड़ी सेवा कई,
भगवान जी भक्ति भी कंदा हा ऐं आए वेठी सेवा भी कंदा। ॿ ॻाल्हियूं आहिनि जीवन में, ये ॿ ॻाल्हियूं न कंहिंखे मिली वञनि, परमात्मा जो नाम जपे ऐं उनखे सेवा मिले। कलयुग में प्रधान है सेवा, पुन सत्संग। सत्संग माना परमात्मा जो नाम जपण, सत्संग माना कथा ॿुधाइण न, कथा त केतिरी केरु ॿुधंदो। साईं टेऊंराम महाराज जा पिता हूंदा हुआ, पहिरीं ॾाॾा हूंदा आसनदास, ऐं शाम जो अची भॼन कंदा, हिकु तारो हूंदो या कुझु कंजी ऐं करतार खणी हुन ते भॼन वेठा कंदा, माना परमात्मा जो भई हुन भॼन चयो हुन भॼन, भॼन पंहिंजी मौज में। केरु ॿुधण वारो थोरी आहे, ॿुधण वारा उहे 4 ॼणा आहिनि। त परमात्मा ॾे मन लॻंदो आहे, पोइ दुनिया ॾे मन न लॻंदो आहे। हीअ त असांजो मन ख़राबु थिए, हेतिरनि माण्हुनि खे ॿुधायूं, हिननि खे ॿुधायूं, लभनि बि कोन था। दुनिया में माण्हुनि जो ख़्यालु जेको आहे न असांजो, ख़ासि करे माण्हुनि जे पासे वेंदो आहे, भॻवान जे पासे न वेंदो आहे। तव्हांजो न, पर संतनि महात्माउनि में बि असांजो भई रहंदे बि ख़्यालु भॻवान जे पासे वेंदो वञणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। छाकाणि भॻवानु हाली ॾिसण में त कोन थो अचे न, जेको अंदर में ॾिसे, जेको पंहिंजे अंदर में सम्झे, उनखे परमात्मा जे पासे ख़्यालु वञे, बाक़ी न त न वञे। अंतर्मुख थियणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। दुनिया में सवले में सवली ॻाल्हि आहे ॿाहिरि मुख थियणु, ऐं ॾुखे में ॾुखी ॻाल्हि आहे अंतर्मुख थियणु। उहो केरु न थी सघंदो आहे, ॾाढी ॾुखी ॻाल्हि थी पवंदी आहे। पर जेकर अंतर्मुख थिए, माना भई नाम जपे, ॿियो उनखे जेकी आहे उहा सेवा में लेखे लॻाए छॾे। घणेई माण्हू आहिनि शेवा करण वारा, पर शेवा बि करे त निष्काम करे। ॿाहिरियों त माल स्वाब न खपे, मां सेवा में ॾेई थो छॾियां, पर मन में मान त खपे, भई हीअ मूंखे हीअं सम्झे, हीअ मूंखे हीअं सम्झे, हीअ मूंखे हीअं सम्झे। हीअ छो सम्झे? भॻवानु तोखे कुझु सम्झे। द्रौपदी ऐं कृष्ण भॻवानु पाण में ॿई ॻाल्हाइनि पिया। केॾी महिल पिया ॻाल्हाइनि? पांडवनि जो बनवास पूरो थी वियो, हाणे बनवास खां ॿाहिरि हुननि उहा पाण में मीटिंग कई राजा विराट वटि। राजा विराट वटि रहियल आहे, उते ई मीटिंग कनि त जेको वॾो राजा विराट, पर हिकिड़ो ॿियो बि राजा वॾो हो, उहो अर्जुन जो सहुरो हो, द्रौपदीअ जो पीउ हो, उनखे बि घुराइनि। ॿिन्ही खे राजाऊं करे विहारनि, भई हाणे तव्हां वॾा राजाऊं आहियो, तव्हां ई सभिनी खे कमु करे असांखे भई काल करे ॾींदा, सभिनी खे सॾु करे ॾींदा, तव्हांखे मथो खणणो आहे, छा करणु घुरिजे? पहिरीं सभिनी खां सलाह कयूं। कृष्ण भॻवानु चयो जे चओ त मां 2 अखर ॻाल्हायां। चई यार तोखे कंहिं चए त तूं जेको चवंदे तुंहिंजी ॻाल्हि ई मथे हलंदी न, असां भले राजाऊं हुजूं। चई मां ख़ाली चवां थो त भई हिकु दफ़ो पाण ईअं सलाह कयो ऐं पांडवनि जे तरफ़ां जे चओ त आऊं ई वञा, मूं ते तव्हांजो विश्वास हुजे त मां ई वञा, ऐं वञी करे उन्हनि खे चई त भई हाणे हुनजो बनवास पूरो थियो आहे, राजपुर तव्हांजो दर्शन करणु अचनि था। चई पोइ छा थींदो? हू वेठा आहिनि छा था भई तोखे राज ॾेई छॾींदा? चई मूं चयो, हू जेकी चवंदा हू चवंदा, मां कान थो चवां, मूंखे चवणो न आहे, हुननि जी ॻाल्हि हू चवंदा न, तव्हां छो था चओ हुननि जी ॻाल्हि? मूं चयो भई राज ॾींदा, जेकी चवंदा। चई हू लड़ाई खां सवाइ कुझु ॿी ॻाल्हि ॿुधंदा ई कान। चई पोइ चवंदा न लड़ाई कयो, ऐं हींअर न तव्हां असां वटि अचो हा, सुभाणे तव्हां ते ॾोह रखंदा भई तव्हां अचो हा, असां तव्हांखे न थोरी कई थी, असांखे कहिड़ी ख़बर था भई बनवास पूरो करे किथे आहियो किथे कोन्हे, तव्हां अचो हा त असांखे राज ॾेई छॾियूं हा। ऐं हींअर वेंदा त वधि में ॾींदा त ॾींदा, न ॾींदा त पोइ चवंदा आहियो भई लड़ाई जो हू चवनि न, तव्हां छो था चओ भई असां लड़ाई कंदासीं? इंसान जो कमु न आहे लड़ाई जी ॻाल्हि करे, असां छो कयूं? हू कनि था त जवाबु असांखे ॾियणो ई आहे, हिन में काई वॾी ॻाल्हि न आहे। सभिनी चयो इहा ॻाल्हि आहे सही, पर अर्जुन चयो मुंहिंजो छा थींदो? शिखंडीअ चई मुंहिंजो छा थींदो? चई यार तव्हांजो ठेको मूं खां आहे, कृष्ण भॻवानु थो चए, तव्हांजो छा थींदो? पाण मथो खपायो न, तव्हां पांडवनि जे मथां हाणे छो था? अर्जुन खे चई, अर्जुन चयो मूंखे त हीअं करण सां, चई तुंहिंजो करण जा वेर वञी पाण में वेड़िजो न भई, हुन में असांजो मतिलबु न आहे। हर भरू पाण ते ॾोह छो करणो? भीमसेन चयो साईं पोइ मुंहिंजी प्रतिज्ञा छा आहे? तुंहिंजी प्रतिज्ञा मथां लथी आहे। पोइ शिखंडी आहे, उन बि चयो, आख़िर सभु पूरा सभिनी खे जवाबु ॾेई भॻवानु आयो द्रौपदीअ वटि। द्रौपदीअ सभु उहा ॻाल्हि ॿुधी, भई भीम खे हीअं चई, अर्जुन खे हीअं चई,
शिखंडीअ खे हीअं चई, शिखंडी उनजो भाउ हो भीम, उनजो द्रौपदीअ, हुनखे इहे सभु ख़बर हुअसि। अॼुकल्ह उन्हनि उन राजाउनि जो त हिसाबु किताबु हुयो भई पासे में ॿुधाई पए, सभु ख़बर पियसि। चईसि तुंहिंजी मर्ज़ी छा आहे, लड़ाई न कंदे? चई मूं चयो। कृष्ण चई तूं थी चई न, मूं चयो लड़ाई। चई जे लड़ाई न थींदी त मुंहिंजे वारनि जो छा? चई मूं थोरी चयो, पर मूंखे वार तुंहिंजा न खुलियल सुठा था लॻे, ॾाढा वणनि था। ईअं खोले ईंदी कर न, मूंखे वणनि था। ईअं बंदि वञा चोटी ॾिसण में कोन्हे, वार अथनि या न अथई मूंखे कहिड़ी ख़बर। वार खोलियल हुजनि, हीअं लोॾींदी अची थी, मूंखे इहा ॻाल्हि वणे थी, सदाईं खोलिया पिया हुजनि, वणनि था ईअं। चई वरी ईअं थो चई? चई छा चवां, जेकी चई सो चवां, मूंखे त तूं चवण ॾी किथे थी? जेकी ॻाल्हायो आहे तो ई ॻाल्हायो, मूं चयो आहे। चई पर तोखे ख़बर कोन अथई मुंहिंजे मथां घणा ज़ुल्म थिया आहिनि, ऐं तोखां सवाइ ॿियो केरु थो ॼाणे? तोखे सभु ख़बर आहे त मूं ते मथां घणा ज़ुल्म थिया आहिनि, ख़बर कोन अथई? भॻवानु चएसि काफ़ी न आहे भई, मूंखे ख़बर आहे इहो बराबरि न आहे, बसि ॻाल्हि पूरी थी वई न। तुंहिंजी मर्ज़ी जा सॼी दुनिया खे ॿुधायूं, सॼी दुनिया खे ख़बर पए? मूंखे ख़बर आहे, सम्झी थी न, मूंखे ख़बर आहे, त बसि एतिरे में संतोष कोन अथई? इहो हिकिड़ो सेंटेंस यादि करे छॾियो। असां सभिनी खे बि, तव्हां कुझु बि कयो, सुपने में कयो, मूंखे ख़बर न आहे, जागृत में कयो, लिकी कयो, पासीरो कयो, भॻवान खे ख़बर आहे की न आहे? पोइ असांजे मन में छो ईंदो आहे त भई हिनखे बि ख़बर पए, हिनखे बि ख़बर पए, हिनखे बि ॼाण पए, ईअं छो चाहींदा आहियूं? पर भई इहा ॿुधंदे सुधंदे बि असांजे मन में छा ईंदो आहे? भई मुंहिंजी काई ॻाल्हि हुजे, दुनिया खे त ख़बर पवणी खपे न साईं। माण्हू त सम्झनि न, सॼी दुनिया में ख़बर पए, ऐं ख़बर पए कहिड़ी बि सुठी ॻाल्हि आहे ख़राबु, उहो बि मां न चई सघंदो आहियां। प्रेम सां चयो श्री राम। सभिनी खे ख़बर पए त द्रौपदी हिननि साड़ी लाथी हुई, बेइज़ती कई हुई, सुठी ॻाल्हि थी ॿुधाए, न ख़राबु ॻाल्हि थी ॿुधाए। पर द्रौपदीअ लाइ मां चवंदुमि तव्हांखे कोई एतिराज़ु न आहे, असां पंहिंजियूं ॻाल्हियूं ख़राबु ॿुधाईंदा आहियूं, उहा ख़बर ई न हूंदी आहे। अलाए छा छा चवंदा आहियूं, फलाणे त हीअं कयो, फलाणे हीअं, तूं पंहिंजी कीअं थो करी भई? तूं सभिनी खे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदो वठी, पंहिंजी बेइज़ती कराईंदो थो वठी, कंहिंखे ख़बर आहे न, तूं सभिनी खे ॿुधाए मूंखे हिन हीअं चयो। चई साईं मूंखे फलाणे गार ॾिनी, भई मूं त कोन ॿुधी तोखे गार ॾिनी। चई तव्हां ओॾी महिल वाचा, की मां होसि बि कोन, तोखे गार ॾिनई, इहो वरी मूंखे ॿुधाइण आयो त भई मूंखे फलाणे गार ॾिनी। माना मां पंहिंजी उहा साराह थो ॿुधायां की बेइज़ती थो ॿुधायां, ऐं असां इहे सभु कंदा आहियूं। ईअं न आहे न कंदा आहियूं, इहा ॻाल्हि कान्हे, असां सभु ईअं कंदा आहियूं। साईं मूंखे हिन फलाणे हीअं चयो, फलाणे मूंखे हीअं चयो, फलाणो मूंसां हीअं हलियो, फलाणो मूंसां हीअं हलियो, हिन मूंखे घटि वधि चयो। हाणे घटि वधि चई त पोइ छा थी पियो? चई हलियो वियो हली न। हाणे इन ॻाल्हि खे पकिड़े वेंदासीं, दुनिया खे ॿुधाईंदासीं, सुठी ॻाल्हि न ॿुधाईंदा आहियूं, ख़राबु ॻाल्हि ॿुधाईंदा आहियूं। भॻवानु चएसि द्रौपदी काफ़ी न आहे, पर न द्रौपदी चए थी तॾहिं बि भई कुझु त उनजो बदिलो हुअणु खपे। हाणे चई बदिलो बदिलो छा थींदो आहे, कुझु बि न आहे, तो चयो तोखे ख़बर आहे। अरे भई द्रौपदीअ साईं हिकिड़ो ख़राबु अखर ॻाल्हायो, सभिनी खे ख़बर पए दुर्योधन लाइ घटि वधि ॻाल्हायो हुई, हाणे चवां छा थियो? चओ न, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? पर न असां दुनिया खे सभु कुझु सम्झंदा आहियूं, भॻवान खे कुझु न सम्झंदा आहियूं। इहो असांजो अज्ञान आहे, इहा असांजी अणॼाणाई आहे, इहा असांजी बेसम्झ आहे। असां भॻवानु सभु कुझु आहे, उनखे सभु कुझु सम्झूं, संसार खे छा सम्झंदासीं? साईं टेऊंराम महाराजनि भई नाम जपियो ऐं सेवा कई, निष्काम सेवा कई, पोइ उनजी चौतरफ़ पहिरीं हर हिकु उनखे झुकणु लॻो। केतिरो हो? चारई वरण हाणे तुंहिंजा चरण चुमन था, चारई वरण हाणे तुंहिंजा चरण चुमन था। शाह छा गदाह तोखे निविड़ी नमन था, शाह छा गदाह तोखे निविड़ी नमन था। पहलाज जड़ा के तो दर मैर मंगन था, पहलाज जड़ा के तो दर मैर मंगन था। कहिड़ियूं लिखी कहिड़ियूं लिखां तुंहिंजूं कहाणियूं, कहिड़ियूं लिखी कहिड़ियूं लिखां तुंहिंजूं कहाणियूं।
वारियूं वसायूं तो सजण वारियूं वसायूं 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 वारियूं वसायूं तो सजण वारियूं वसायूं। साईं टेऊंराम महाराजन पंहिंजे जीवन में इहा ॻाल्हि कई जॾहिं सेवा कयनि पोइ हाणे सॼी दुनिया में पाण ई मशहूरु थी विया हुननि भॻवान खे इहा ॿुधायो भॻवानु पाण ई मशहूरु कंदो न भॻत करे पाताल में केरु ॾिसे न ॾिसे कंहिंजी ज़रूरत न आहे कमरे में लिकी कयो पर सॼे दुनिया खे पतो पवंदो माना पतो पवंदो पर इहा ॻाल्हि हर को न सम्झो स्वामी राम तीर्थ हो पोइ मां त ईअं माइक लॻायां थो ऐं भॻवान जी दया सां खोड़ माण्हू ॿुधनि था हज़ार न त ॾाढा मुश्किल आहे किथे बि ईअं न थी सघंदो आहे इहा त गुरूअ जी दया आहे तव्हां एतिरा ॿुधो था पर स्वामी राम तीर्थ हूंदो हो जिते वञे पोइ हाणे जेतिरा माण्हू आसे पासे वॻे भले परियां ईंदा हुआ पर माण्हू अॻे पाण एतिरा न ईंदा घटि ईंदा हुआ जेतिरा बि सम्झो वधीक अचनि घटि अचनि पर एतिरा माण्हू सभिनी हंधि अचनि इहा ॻाल्हि ॾुखी आहे ऐं कान्हे ॾुखी छाजी आहे माना आहे ई न हाल त अहिड़ो मां ठारायां थो न त ॿिया बि ठाराए सघनि था हिन खां ॾहुणो बि ठाराए सघनि था कोई वॾी ॻाल्हि माण्हू किथां आणींदा हिकिड़ो असांजो प्रेमी संत उहो चए पियो चई संतनि खे त असां घुरायूं था प्रेमियुनि खे कीअं घुरायूं भले प्रेमी ईअं थोरी अची वेंदा पर भई भॻवान जी दया सां उहे पाण ई अची वेंदा माण्हू सची भक्ति करे पाण ई भॻवानु सभिनी खे घटाए विहंदो न कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे साईं टेऊंराम महाराजन भक्ति कई पाताल में प्रगट हुआ आकाश त राम तीर्थ जी ॻाल्हि पियो ॿुधायो चई मां पोइ सत्संग कयो सही हिते चई न मूंखे अॼु तबियत ठीकु कान्हे थोरो घुमी थो अचां वञी पहाड़ ते वञी करे सत्संग करे अड़े के प्रेमी पुठियां हिकिड़े पुछियुसि चई त पहाड़ ते वञी सत्संग कयो था हिकिड़ो बि माण्हू वञे जेको असां त खणी लिकी आयासीं तव्हांखे ख़बर थोरी थो असां आहियूं की न आहियूं लिकी करे ॿुधोसीं इहो सत्संग कोन भई असां माण्हू ॿुधाए सभु ॿुधनि चई तव्हां घणनि खे ॿुधाए सघंदा मां पहाड़ ते कंदो आहियां सॼी दुनिया में आवाज़ु घुमंदो आहे ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि खे ख़बर पवंदी हाणे स्वामी राम उन तीर्थ सत्संग कयो पहाड़ ते मूं ॿुधो कोन हो मुंहिंजे जीवन खां अॻु जी ॻाल्हि आहे न झूनी ॻाल्हि आहे अलाए कॾहिं हुन शरीर छॾियो कॾहिं हो मूंखे ख़बर कान्हे मां तॾहिं महिल ॼाओ बि न हुउसि पर ॿुधुमि न तव्हां बि ॿुधो न हुनजो पहाड़ वारो सत्संग हले थो ऐं जेको असां ई कयूं था केरु ॿुधे ई कोन थो भॻत करे पाताल में प्रगट हुआ आकाश रजबती नोलोक में छिपे न हरि कदास भॻवान जो भॻत करे लिकंदो न आहे पर कीअं भॻवान जी भक्ति करे त न लिखंदो ऐं दुनिया जी भक्ति करे पोइ छा कयूं असां भॻवान खे कुझु न सम्झंदा आहियूं दुनिया खे सभु कुझु सम्झंदा आहियूं त साईं टेऊंराम महाराज दुनिया खां पासीरो थी करे जॾहिं सेवा कई त पोइ चौ तरफ़ खां ॿुधिजे पई तुंहिंजी जय जयकार साईं टेऊंराम जी हर को जय जयकार करे थो वञनि ॿार ॿुढा बलहार थी वई जित किथ जय जयकार थी वई जित किथ जय जयकार वञनि ॿार ॿुढा हल बलहार वञनि ॿार ॿुढा बलहार हुयो भेद न तो भगवान में हुयो भेद न तो भगवान में हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां ऐं तव्हां खां थो पुछां तव्हां पंहिंजे मन मां ॿियाई कढी छॾियो छा चयमि भॻवानु रखंदो की कढंदो पुछांव त न मूंखे कहिड़ी ख़बर आहे मूंखे भॻवान जी ख़बर कान्हे तव्हां पंहिंजे मन मां ॿियाई कढी छॾी भॻवानु तव्हांखे ॿियो सम्झंदो ॿियाई रखंदो तव्हां सां की न रखंदो ईअं पुछांव थो न ॿुधाईंदा तव्हांखे ख़बर कान्हे भॻवान जी ॻाल्हि असां कीअं ॿुधाए सघंदासीं न सम्झ सभु था तव्हांजे अंदरि ॿोले पियो भॻवानु तव्हां पंहिंजे मन मां जे ॿियाई कढी त भॻवानु रखंदो या न रखंदो पाण खे जवाबु ॾिजो मूंखे न खपे मां त जवाबु वठां बि नथो नथा ॾियो त न वठो मूंखे उनजी बि ज़रूरत न हूंदी आहे पर इहा ॻाल्हि सम्झण जी आहे भई जेसि ताईं तव्हां ॿियाई रखंदा तेसि ताईं भॻवानु रखंदो न त भॻवानु त पोइ बि हींअर बि कोन रखंदो आहे पर उनजी ॻाल्हि छॾे ॾियो तव्हांजे ॿियाई कढंदा त भॻवानु रखंदो या न रखंदो पंहिंजे मन खे पाण जवाबु ॾिजो बोल श्री कृष्ण चंद्र भॻवानु